लतीफाबाद वियोसि ॿिए पासे वियोसि त कासमाबाद में ॻाल्हि कबी घरनि में पाणी बीठो आहे मतिलबु जेकी हालत कासमाबाद जी मूं तव्हांखे चयो त ही डिज़ास्टर पाण गुफ़्तगू जारी रखूं था। महबूब बिरोही ठटे मां असां सां गॾु आहे। महबूब ॿुधाईंदो त ठटे जो शहर 4 ॾींहंनि खां पाणीअ में आहे, को फ़र्क़ु पियो का हुते तहरुक आयो, कुझु पाणी निकाल थियो, छा थियो? जेड़ा साहब ठटे शहर जेको शाही बाज़ार आहे उनमें अञा ताईं बरसाती पाणी बीठल आहे। अॼु 4 ॾींहं आहे बरसाती पाणी शाही बाज़ार जा मेन कारोबारी मर्कज़ आहिनि उनमें बरसाती पाणी बीठल आहे। जेके शहरी आहिनि उन्हनि जे घरनि में बरसाती पाणी बीठल आहे। एसि ताईं जो कुझु माण्हुनि जेका शिफ्टिंग कई आहे पंहिंजे घरनि खे ख़ाली करे मकड़ी ॾांहुं मुंतक़िल थिया आहिनि, छाकाणि जो बरसाती पाणी घरनि मां निकाल न पियो थिए। ऐं शाही बाज़ार जे अक्सर हिसे में अञा ताईं बरसाती पाणी बीठल आहे। जेकॾहिं कुझु ड्रेनेज नाला अहिड़ा आहिनि जेके पाण मुरादो उन्हनि पाणी कयो आहे त उनमें कुझु बहितरी आई आहे, जीअं मच्छी मार्केट वारो हिसो आहे। बाक़ी जेके मार्केट आहे ख़ासि तौर ते फ्रूट मंडी आहे, फ्रूट बाज़ार आहे, जेका सराफा बाज़ार आहे, क्लाथ मार्केट आहे, सोनारा बाज़ार आहे, उन्हनि सभिनी में अञा ताईं बरसाती पाणी बीठल आहे। ऐं हेठां ई इलाइक़ा बरसाती पाणी हेठां आयल आहिनि, उन्हनि मां बरसाती पाणी निकाल न थी सघियो आहे। ठटे जी जेका कोस्तानी इलाइक़ो आहे उन्हनि जो ज़मीनी राब्तो अञा ताईं कटियल आहे। उनजी बहाली लाइ के बि कोशिशूं अञा ताईं इंतज़ामिया शुरू न कयूं आहिनि। ठटे खां झरती रीडर रोड उहो बिना दस्ता काटा थियल आहे। साॻी रीति झिरक रीडर जेको हैदराबाद खे ॻंढींदड़ झरतीसा रोड आहे उनखे सोड़ नदी वटां जेको कट पियो उहो अञा ताईं बहाल न थी सघियो आहे। ॿी सूरत बि अची आहे त झुमशाई जे जागूर इलाइक़नि मां जेके बरसाती पाणी वही आयो आहे उहो झुमशाई यूसी समेत गुलबंडा कलरी यूसी जा जेके सवे हज़ार एकड़ ज़मीन उहो ॿोड़े छॾियो आहे। 4 खां 5 ॻोठ जेके आहिनि पल्ली जा ऐं मल्ला बिरादरी जा उहे बरसाती पाणी ठहियल आहिनि। ऐं उतां जे माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो सामान कढी न सघिया आहिनि, सिर्फ़ु पंहिंजी जान बचाए ॿाहिरि निकिरी सघिया आहिनि। रोड रस्ता जेके आहिनि उहे बंदि पियल आहिनि। साहिली पट्टी में मीरपुर साकरो ऐं ख़ासि तौर ते घोड़ाबारी वारे साहिली पट्टी में केटी बंदर ताईं सिम नाला जेके आहिनि उहे हाणे उबता वहण लॻा आहिनि। जेकॾहिं इलाइक़े वासियुनि खे ख़र्चु आहे त जेकॾहिं सिम नालनि खे कंट्रोल न कयो वियो त इहे सिम नाला वरी बि वॾी तबाही जो सबबु बणजंदा। जी महिरबानी महबूब तव्हां असांखे ॾिसो त जिथे किथे कहाणी आहे त तहरुक थिए पियो, बरसाति आई पई, माण्हू ख़ुशि पिए थिया जाबलू इलाइक़नि में, पर ॻोठ लुड़ी वियो, माण्हू दरबदर थी विया, इंतिज़ामिया पहुचे न पई न मतिलबु। ऐं जेकॾहिं कंसंट्रेशन बि आहे वरी इहा ॻाल्हि बि कयूं थोरी घणी उन डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टर जे शहर में मरकज़ी शहर में बहिराड़ीअ सां जेको हैशर आहे बहिराड़ीअ में हफ़्तनि जा हफ़्ता बिजली बंदि आहे। बसि बहिराड़ीअ सां जेकी इंतिज़ामिया हुन जेको तालुक ई नथो हुजे न जिथे किथे इहो आहे जेको आहे सो पाकिस्तान जॾहिं खां ठहियो आहे बहिराड़ी वारनि खे त माण्हू सम्झो ई कोन्हे न बहिराड़ी में कोई इंफ्रास्ट्रक्चर आहे न बहिराड़ी में का शइ आहे। बहिराड़ी वारा वीचारा अॼु बि हैदराबाद में हज़ारे मरीज़ हिते आया आहिनि, इलाज लाइ जेके मुख़्तलिफ़ घरनि में रहिया पिया आहिनि, डॉक्टर ताईं नथा पुॼी सघनि छो जो हर घिटी में 4-4 फुट पाणी बीठो